तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमां जे ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि जेका आखाणी पेश करे रहिया आहियूं उन जो नालो आहे शहज़ादो लाल मलूक। हीउ उन कहाणीअ जो ॿियो हिसो आहे जेको अव्हां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। मगर लाल मलूक जॾहिं ज़िद तां न लथो तॾहिं फ़क़ीर चयुसि त मां तुंहिंजो मौत थो ॾिसां त मूंखे रोअण थो अचे ऐं जे तोखे थो ॾिसां त खिलां थो। लाल मलूक पुछियुसि त इहो वरी कीअं? फ़क़ीर चयुसि त तुंहिंजे पीउ जो फलाणो वज़ीर जेको तोला कुंवार जे ॻोल्हा में वियल आहे सो कुंवार ॻोल्हे वापसि पियो अचे, पर वाट ते बादशाह जे मौत जो ॿुधी हुनजी नियत ख़राब थी वई आहे ऐं हू हिते पहुची तोखां बादशाही खसे तोखे मारण जा ख़्याल करे रहियो आहे ऐं इहा बि नियत अथसि त तो वारी कुंवार कंहिं तरह पंहिंजे पुट खे परणाए छॾे। बसि हू हिते पहुतो त पोइ तुंहिंजो ख़ैरु कोन्हे। तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजो शहरु छॾे हलियो वञ। पोइ जे बादशाही ऐं कुंवार हुजे नसीब में त ॿई मिली पवंदी। फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी लाल मलूक सिधो माउ वटि आयो ऐं समूरी हक़ीक़त खेसि ॿुधायईं ऐं चयाईंसि त मां ही शहरु छॾे अॼु ई हलियो वेंदुसि। पोइ जे हूंदी हयाती त अचे वज़ीर खां बदिलो वठंदुसि। राणीअ खेसि घणो ई सम्झायो पर लाल मलूक न मुड़ियो ऐं कुझु खज़ानू पाण सां खणी घोड़े ते चढ़ी माउ खां मोकिलाए फ़क़ीर खां इजाज़त वठी फ़क़ीर जे चवण मूजिबि उथी उलहंदे तरफ़ रवानो थी वियो। हलंदे हलंदे थोरे घणे ॾींहं लाल मलूक अचे उन शहर में निकितो जंहिं में संदसि मङणो थियल हो। होॾां वज़ीर बि लाल मलूक जे शहर छॾण जे ॿिए ॾींहुं अचे पुठियां उते पहुतो ऐं यकदमि तख़्त ते कब्ज़ो करे लाल मलूक जी पुछा कयईं। खेसि पतो पियो त लाल मलूक संदसि अचण खां अॻु शहरु छॾे वियो आहे। वज़ीर लाल मलूक जे ॻोल्हा में घणा ई घोड़ा डोड़ाया पर कुझु न वधियुसि। कुझु वक़्त खां पोइ वज़ीर खे लाल मलूक जो ख़्यालु बि लही वियो। सो सोचाईं त हाणे वञी लाल मलूक जे मङ सां पुट जी शादी कराए अचां। इहो ख़्यालु करे हू पुट जे शादीअ जूं तयारियूं करणु लॻो। होॾां लाल मलूक बि अंदरूनी तरह पंहिंजे मङ जी पुछा ॻाछा करणु लॻो। आख़िर जल्दी खेसि पतो पियो त संदसि मङ बि हिन ई शहर में आहे। बादशाही संगावती हुई सा आख़िर किथे थे लिकी सघी। हुन छा कयो जो पंहिंजी तस्वीर कढाए उन सां गॾु हिकु ख़त में पंहिंजी समूरी हक़ीक़त लिखी शहज़ादीअ ॾांहुं ॼारे मोकिलियाईं ऐं ख़त में इहो बि लिखियाईं त वज़ीर तुंहिंजी शादी पंहिंजे पुट सां करणु घुरे थो। जेकॾहिं तूं उते राज़ी हुजी त पोइ तुंहिंजी मर्ज़ी, जे न त पोइ मूंखे ख़त जो जवाबु ॼारे मोकिल। शहज़ादीअ वटि जॾहिं तस्वीर ऐं ख़त पहुतो तॾहिं सॼे किसे खे सम्झी वई ऐं जवाबु लिखी मोकिलियाईंसि त जेकॾहिं तव्हांजी इहा हक़ीक़त दुरुस्त आहे त पोइ आउं अव्हां जी आहियां ऐं हर वक़्तु अव्हां सां साथ ॾियण लाइ तयारु आहियां। इहा हक़ीक़त पढ़ी शहज़ादो लाल मलूक ॾाढो ख़ुशि थी वियो ऐं हाणे वज़ीर जे पुट जे ॼञ अचण जो इंतज़ारु करणु लॻो। आख़िर हिकु ॾींहुं वज़ीर बि पंहिंजे पुट जी ॼञ वठी अचे उते निकितो। लाल मलूक यकदमि शहज़ादे ॾांहुं ख़त लिखियो त ॾींहुं परायो राति पंहिंजी आहे, हाणे फ़क़ति तुंहिंजी सचाई घुरिजे, न त ॻाल्हि हथां निकिरी वेंदी त ख़ाली अफ़सोस जा हथ मलणा पवंदा। शहज़ादीअ खे बि हाणे पक थी वई त बराबरि वज़ीर दगा करे रहियो आहे। सो लाल मलूक खे चवाए मोकिलियईं त तूं आधी राति जो 2 घोड़ा तयारु कराए महलात जे पुठिएं पासे अचे बीह जा, मां पाणे अचे तो वटि पहुचंदसि। लाल मलूक अंजाम ते तयारु थी अधु राति जो अचे महलात जे पुठियां बीही रहियो ऐं शहज़ादी बि मौक़ो ॾिसी निकिरी आई ऐं ही ॿई घोड़नि ते चढ़ी रवाना थी विया। हकलींदे हकलींदे हिननि खे सिजु अचे कंहिं ॿिए बादशाही में उभरियो। सॼी राति जे मुसाफ़िरीअ करे थकिजी पिया हुआ, तंहिं करे हिकु हंधि लही पिया। लाल मलूक शहज़ादे खे चयो त हिन वक़्तु ॾींहुं थी चुको आहे, उन करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं ज़नानी पोशाक लाहे मोजनि कपिड़नि मां का मर्दानी पोशाक पाए, मता को सुञाणे न वठई। कपिड़नि बदिलाइण खां पोइ शहज़ादी
घोड़नि वटि तरसी ऐं शहज़ादो खाधे पीते जो कुझु सामान वठण लाइ शहर ॾांहुं रवानो थियो ऐं उते पहुची घुमंदे घुमंदे हिकु दुकान ते अची बीठो ऐं बीही सामान चुकाइण लॻो। उन दुकान ते हिकु औरत वेठल हुई जंहिं सामान ॾींदे लाल मलूक ॾांहुं ॾिसी हिन खे कुझु निवण लाइ चयो। लाल मलूक अञा निवड़ियो ई मस त औरत यकदमि हिकु धाॻो खणी हिन जे ॻिच में विधो। धाॻे पवण सां लाल मलूक यकदमि घेटो थी पियो। ॿिए तरफ़ शहज़ादीअ खे राह ॾिसंदे ॾिसंदे 2 पहर थी विया। उते हिन खे अचे शक पियो त लाल मलूक जो शायदि ख़ैरु कोन्हे। नेठि घोड़ा उते छॾे तीर कमान खणी पाण बि मर्दाननि कपिड़नि में सिधो अची वञे शहर में निकिती ऐं हेॾां होॾां लाल मलूक खे ॻोल्हण लॻी, पर किथे बि लाल मलूक नज़र न आयुसि। ओचितो हिन ॾिठो त हिकु हंधि माण्हू मेड़ो कयो बीठा आहिनि। पुछा कंदे कंहिं ॿुधायुसि त जेको हिन जाइ तां राणीअ जे महलात ताईं तीर पहुचाईंदो उन जी शादी बादशाह जे धीउ सां कई वेंदी। सो परे ओरे जा जवान अचे गॾु थिया आहिनि ऐं ॿिया माण्हू हिननि जी हीअ कसरत ॾिसी पिया दिलि विंदुराइनि। हीअ ॻाल्हि ॿुधंदे शहज़ादीअ बि बिस्मिल्लाह करे तीर कमान में विझी अहिड़ो त वठी ज़ोर सां तीर जो हयो जो सिधो वञी राणीअ जे महलात में किरियो। शहज़ादीअ जंहिं हीउ रंग मथां बीठे ॾिठो अहिड़े हसीन नौजवान खे शर्त खटींदो ॾिसी यकदमि पंहिंजे पीउ ॾांहुं माण्हू मोकिलियो ऐं हक़ीक़त खां आगाह कयाईंसि, जंहिं यकदमि वज़ीर खे मोकिले हुन खे पाण वटि सॾायो। पहिरियों ई त लाल मलूक जे करे हुन पाण छॾाइण जी कोशिशि कई, पर पोइ बादशाह जे माण्हुनि जे ज़ोर भरण ते अचे बादशाह जे हुज़ूर में हाज़ुर थी। बादशाह पंहिंजे अॻियां हिकु ख़ूबसूरत शहज़ादो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयईं त जहिड़ी ख़ूबसूरत धीअ हथ में तहिड़ो ई हुन लाइ शहज़ादो मिलियो अथमि। ख़बरनि चारनि पुछण ते हुन पाण खे शहज़ादो लाल मलूक ज़ाहिर कयो ऐं नालो बि उहो ई ॿुधायईं। आख़िर ॿिए ॾींहुं हुन जी शादी बि शहज़ादीअ सां थी वई। ख़ैरु फासण त पोइ फथकणु कहिड़ो। राति थी तॾहिं हुन पंहिंजे ज़ाल खे चयो त ॿुध, विच में विहाणो रखंदासीं, छो त मुंहिंजो कोल कयलु आहे त जंहिं कम लाइ निकितो आहियां जेसिताईं पूरो न थींदो तेसिताईं मूं लाइ हर ख़ुशी हराम आहे। उन करे मुंहिंजी सलाह आहे त ॿई पंहिंजो पंहिंजो पासो वठी सुम्ही रहूं। शहज़ादीअ इहा ॻाल्हि क़बूलु कई ऐं ॿई विच में विहाणो रखी सुम्ही रहिया। शहज़ादीअ नकुली शहज़ादो थी शादी त कई, पर उन मां हुन जी परेशानी पाण वधी वई, खुटी न। हू सदाईं लाल मलूक जे फ़िक्र में रहंदी हुई ऐं पंहिंजे पर में लाल मलूक खे पई ॻोल्हींदी हुई। हिकु ॾींहुं घुमंदे घुमंदे हुन हिकु माण्हू जे हथ में हिकु पिंजरो ॾिठो जंहिंमें वेठल तोते ॾाढियूं मिठियूं मिठियूं ॿोलियूं पिए कयूं। हुनखे उहो मिठू वणी वियो, सो तोतो ख़रीद करे अचे महलात में रखियईं ऐं पोइ रोज़ानो हुन सां दिलि विंदुराईंदी रहंदी हुई। शहज़ादी शहज़ादे जे वेस में बादशाह जे कचहरीअ में रोज़ु वेंदी हुई। हिकु ॾींहुं हिकिड़े वज़ीर हुन खे ताड़े वरितो त हीउ मर्द न पर औरत आहे। तंहिं यकदमि पंहिंजे बादशाह सां हक़ीक़त कई। तॾहिं बादशाह चयोसि त तुंहिंजो शक अजायो आहे। जे ज़ाल हुजे हां त घटि में घटि मुंहिंजी धीउ त मूंसां ॻाल्हि करे हां, तूं भुलियल आहीं। वज़ीर बादशाह जो इहो ख़ुश्क जवाबु ॿुधी माठ करे वेही रहियो ऐं उन राज़ खे ज़ाहिर करण जूं सिटूं सिटण लॻो। शहज़ादीअ खे जॾहिं वज़ीर जे शक जी ख़बर पई तॾहिं वेतर परेशान थियण लॻी ऐं दिलि में सोचणु लॻी त हाणे छा कजे। उन ॾींहं खां पोइ हुन बादशाह जे दरबार में अचणु वञणु घटि करे छॾियो। हिकु ॾींहुं शहज़ादीअ खे परेशान ॾिसी तोते चयोसि त शहज़ादा, तुंहिंजे परेशानी जो छा सबबु आहे? तोते जे पुछण ते शहज़ादीअ बि दिलि में सोचियो त तोते खे खणी राज़दार कजे। पोइ बि पखी आहे, पोइ इहो ख़्यालु करे समूरी हक़ीक़त तोते खे ॿुधायईं। तोते चयोसि त जेकॾहिं ईअं आहे त तूं को बि ख़्यालु न कर, आउं तुंहिंजी हर मदद करण लाइ तयारु आहियां। उते शहज़ादी सुरही थी ऐं तोते खे चयईं त हाणे तूं हिकिड़ो कमु कर जो आउं जॾहिं दरबार में वञा तॾहिं तूं बि पासो वठी अचे उते वेहिज। पोइ जॾहिं मां उतां उथी अचां तॾहिं तूं उते वेही बादशाह ऐं वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी अचे मूंखे ॿुधाइजांइ।
जेसिताईं लाल मलूक मिले तेसिताईं त ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारियऊं, पोइ ॾिठो वेंदो। ॿिए ॾींहुं शहज़ादी दरबार में वई त तोतो बचे संदसि पासो वठी वेही रहियो। कुझु वक़्तु कचहरी करे शहज़ादी त वापसि हली आई, पर तोतो उते वेठो रहियो। शहज़ादी जे वञण खां पोइ वज़ीर वरी बि बादशाह खे चयो त क़िबला, तव्हां मञो नथा, पर मूंखे पक आहे त हीअ ज़ाल आहे। बादशाह चयोसि त मूंखे यकीन नथो अचे त का हीअ औरत आहे, पर जे तूं चवीं थो त भला अहिड़ी का अटकल ॿुधा जंहिं मां पक थिए त हीअ औरत आहे। वज़ीर चयो त साईं, हिकिड़ी अटकल आहे, उहा हीअ आहे त औरत दर मां ॿाहिरि या अंदरि वञणु वक़्तु पहिरियां ई ॾाओ ॿेर खणंदी आहे। तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन, हिन कहाणीअ जो ॿियो हिसो हिते पूरो थियो ऐं इंशाअल्लाह कहाणीअ जो टियों हिसो ईंदड़ वीडियो में पेश कंदासीं। जेकॾहिं अव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजो चैनल विज़िट कयो, सब्सक्राइब कयो। त मिलूं था ॿिए वीडियो में। एसिताईं अल्लाह हाफ़िज़।